अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उनर सिंध सूफ़ी ने ओलियान जी सरज़मीन है। हूँ तो बांधी उन आसपास में केतरनि सूफ़ी ऐं ओलियान जूं दरगाहूं आहिनि, पर बांधीअ भरिसां दरगाह एटो शाह बुखारी मशहूर है। वधीक ॾिसूं था A4 जेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर डायरी शकूर जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन चवंदा आहिनि त सिंध सूफ़ियुनि ऐं दरवेशनि जी धरती आहे। असांजे बांधी जे आसपास बि खोड़ सारा दरवेश ऐं सूफ़ी थी गुज़रिया आहिनि, जिन जूं मज़ारूं हंधि हंधि आहिनि। अॼु असां आया आहियूं साईं एटे शाह बुखारी जे मज़ार ते, दरगाह ते, ऐं हिन दरगाह ते तव्हांखे बि हिन दरगाह घुमाईंदासीं ऐं हिते जे जेके हिन दरगाह जा सजदा नशीन आहिनि ऐं जेके संभालींदड़ आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। त अचो त ॾिसूं त दरगाह ते कहिड़ा मसइला आहिनि ऐं इहे कीअं जेके आहिनि सो हिते हल कया वेंदा ऐं उन जे लाइ छा करणु घुरिजे। असां जो आहियूं त असां एटे शाह जा गादी नशीन फ़क़ीर, असांजो मरीज़ ज़ात आहे नालो मो फ़क़ीर। साईं मसाला आई आहिनि सिर्फ़ु सभिनी जी तमामु ज़रूरत घणी आहे। न को कोई टांके जी सहूलियत आहे, न को वाशरूम हिन जी सहूलियत न आहे, न वज़ू खानो वग़ैरह का शइ न आहे, न को पाणी जी टांकी आहे, न को सभील पीअण वारे जो को सहूलियत आहे। परेशान थी वेंदा आहिनि या प्लास्टिक जी टांकी आहे, सो बि उहो हाणे त पाणी पीअण जहिड़ो न थींदो, हाणे त उहो गरम थी वेंदो। इहे 2 दिल आहिनि पयल, इहे बसि 2-3 मिंट में गुज़ारती आहे, पीजी विया बसि ख़तमु। मुतालबो इहो आहे त भई असां ते टांकी सभील जी थधे खपे, उन बावजूदि पंहिंजो वज़ू जो खपे सिस्टम, उन 2-3 वाशरूम खपनि। दरगाह जो पेशेमा में आहियां, गुनाहगार खे मौली अलाह रखे जे नाले सां माना सॾु कंदा आहिनि। साईं हिते असांखे माना सभील जी का सहूलियत अहिड़ी न आहे। मस्जिद तव्हां पाण ॾिसो था, हिते नंढड़ा ईंदा आहिनि जा हीअं निमाज़ पढ़ण जे लाइ जेके बसि गिरदाई में मुंहुं में अचनि था, या जेके माना साईं खे हिते अचनि था, साईं जा मुरीद, उहे बि माना परेशान आहिनि। जो पंहिंजी मस्जिद आहे पर सभील जो कोई अहिड़ो सिस्टम न आहे। माण्हू न ॾिसो था का लेट्रिन वारो को सिस्टम आहे, न वज़ू खानो आहे, कुझु बि कोन्हे। जेकर इहो थी सघे त माना असांजी इहा अपील आहे। सभील जी असांखे वॾी तकलीफ़ आहे साईं। 40-50 ॿार ईंदा आहिनि शाम जो, हाणे लॉकडाउन जे करे कोन्हनि, बाक़ी हुई माना शाम जो असां मदरसे जो हिते दर्स ॾींदा आहियूं। जी नाज़रीन, तव्हां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त इन्हनि खे सख़्तु ज़रूरत आहे पीअण जे पाणीअ जी ऐं वज़ू खाने जी, ऐं जेके हिते ज़ाइरीन अचनि था उन्हनि जे लाइ जेके नज़र न्याज़ आणनि था उन जे लाइ उन्हनि खे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। सो इन्हनि मुतालबो कयो आहे त हिननि खे पाणी ऐं मुहैया कयो वञे। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।